कराची खां वाक़े ख़बर ॾिनी त इरशाद रांझाणी क़त्ल केस जे हवाले सां ॿुधायूं। रहीम शाह जी सज़ा वधाइण ऐं डीएसपी शौकत शाहणी ऐं ॿियनि जी सज़ा बरियत ख़िलाफ़ अपील दाख़िल कई वई आहे। अवांखे ॿुधायूं त मक़तूल इरशाद रांझाणी जे भाउ पारां ख़ासि अदालत जे फ़ैसिले ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में अपील दाख़िल कराए छॾी आहे। इरशाद रांझाणी केस जे हवाले सां ॿुधायूं त रहीम शाह जी सज़ा वधाइण ऐं डीएसपी शौकत शाहणी ऐं ॿियनि जी बरियत ख़िलाफ़ अपील दाख़िल कई वई आहे। अवांखे ॿुधायूं त मक़तूल इरशाद रांझाणी जे भाउ पारां ख़ासि अदालत जे फ़ैसिले ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में अपील दाख़िल कराए छॾी आहे। ख़ासि अदालत रहीम शाह खे 6 साल कैद जी सज़ा ॿुधाए जेका पूरी थियण ते साॻे ॾींहुं जेल मां आज़ाद करण जो हुकुम ॾिनो। अवांखे ॿुधायूं त इरशाद रांझाणी केस जे हवाले सां ॿुधायूं। रहीम शाह जी सज़ा वधाइण ऐं डीएसपी शौकत शाहणी ऐं ॿियनि जी बरियत ख़िलाफ़ अपील दाख़िल कई वई। मक़तूल इरशाद रांझाणी जे भाउ पारां ख़ासि अदालत जे फ़ैसिले ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में अपील दाख़िल कराए छॾी आहे। ख़ासि अदालत रहीम शाह खे 6 साल कैद जी सज़ा ॿुधाई जेका पूरी थियण ते साॻे ॾींहुं जेल मां आज़ाद करण जो हुकुम ॾिनो।